सिंध समेत पूरे मुल्क जियां लाड़काणे में भी जश्न आज़ादी जूं तैयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। उन हवाले सां मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि पारां तक़रीबूं ऐं रैलियूं कढण समेत स्कूलनि तोड़े कॉलेजनि में पिणु मुख़्तलिफ़ प्रोग्राम तरतीब ॾिना पिया वञनि। जॾहिं त 14 अगस्त योम आज़ादी वारे ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हाइण लाइ शहर जे VIP रोड, बाकराणी रोड, बंदर रोड, रायल चौक ऐं जनाबाग चौक समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सरकारी तोड़े निजी इमारतनि ऐं घरनि ते क़ौमी झंडा ऐं रंग बिरंगी लाइटूं हणी शहर खे कुंवार जियां सींगारियो वियो आहे, जंहिं सबबि शहर जी रौनक खे ॼण त 4 चंड लॻी विया आहिनि। जॾहिं त इन खां अलावा मुख़्तलिफ़ दुकाननि तोड़े स्टॉलनि ते क़ौमी ॾींहं जे हवाले सां झंडनि समेत मुख़्तलिफ़ सामान जी ख़रीदारी पिणु उरूज ते पहुतल आहे, जिते शहरवासी 14 अगस्त वारे ॾींहं खे ईद जियां मल्हाइण लाइ भरपूर तयारियुनि में मसरूफ़ आहिनि। पाकिस्तान के 70 साल मुकम्मिल थिया आहिनि, भरपूर तयारी आहे। अॼु असां कैंप लॻाईसीं, केक कटियोसीं हिते ऐं तमामु जेके लाड़काणे जा दुकानदार हुया सभई आया हुया, उन्हनि इंजॉय कयो। दोस्तनि नंढड़ा ॿार सभई आया हुया। सुभाणे बि असांजी वॾी रैली आहे जेका बंदर रोड खां स्टार्ट थींदी ऐं पूरे शहर जो चक्कर कटींदी। मुंहिंजो अंदाज़ो आहे त उहा लाड़काणे जी तारीख़ जी सभ खां वॾी जश्न आज़ादी जी रैली हूंदी। इलाही मज़ो ईंदो 14 अगस्त ते झंडियूं वॾियूं उॾंदियूं, पाकिस्तान जो जश्न थींदो, यौम नारा लॻाईंदासीं, यौम आज़ादी थींदी। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अरसे खां पोइ जेको आहे मुल्क में अमन ऐं अमान बहाल थियो आहे ऐं अमन अमान जी बहाली जे करे क़ौम में हिकिड़ी ख़ुशी जी लहर आहे। फ़िरका परस्ती में कमी आई है, कौम परस्ती में कमी आई है, इलाक़ाई जड़न में कमी आई है, दहशत गर्दी में कमी आई है। इन ते जेको आहे पाक फौज हिकिड़ी वॾी जेका वर्किंग कई आहे, कमु कयो आहे, उन्हनि महिनत कई आहे, पंहिंजी जानू कुर्बान कयूं आहिनि। जेको आहे बेदार थी रहियो आहे त असां पाकिस्तानी आहियूं ऐं असांखे पाकिस्तान जो ॾींहुं मल्हाइणु खपे ऐं असांखे पंहिंजी आज़ादी जे ॾींहं खे यादि रखणु खपे। सुभाणे पाकिस्तान जे आज़ादी जो ॾींहुं आहे ऐं सॼे पाकिस्तान में ख़ुशी जो ॾींहुं हूंदो ऐं उन सां गॾु असां बि उन ख़ुशीअ में शरीक हूंदासीं। हिकिड़ी ख़ुशी हुई त इहो ॾींहुं असांजो अचे, असां जेको आहे असां पंहिंजे भाइरनि सां मिली जुली करे असां हिकिड़ो पाकिस्तानी तारीख़ में जेको आहे इहो असां साबित कयूं त असां हिकु सचा पाकिस्तानी आहियूं। असां आज़ादी जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं सुभाणे बि असांजी आज़ादी जो ॾींहुं आहे ऐं मालिक त इहा ई दुआ आहे त मालिक असांखे हिननि ज़ालिमनि खां, करप्शन वारनि खां बचाए करे जीअं असांखे आज़ादु मुल्क मिलियो उअं ई असांखे आज़ादी वारी ज़िंदगी मिले। उन मौक़े ते लाड़काणे वासियुनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त आज़ादी हिकु नेमत आहे, तंहिं करे आज़ादीअ वारे ॾींहं खे भरपूर नमूने सां मल्हाईंदे क़ौमी हीरोज़ खे भेटा पेश कई वेंदी। कैमरामैन आमिर लाड़का सां गॾु अली गुरामाणी, सिंध TV न्यूज़, लाड़काणो।